अमेरिका में रहंदड़ थर्ड जाए नामियारे समाज सुधारक अजीम दास फाउंडेशन के डायरेक्टर डॉक्टर अभिमन परमार की 63 सालगिरह जो तकरीब जुडो नौकोट टनोकोलाची मिठी इस्लाम कोट में थी गुजरियों। अजीम दास फ्री ट्यूशन सेंटरन ते केक कटे मिठाई तक़सीम कई वई। उन मौके ते अजीम दास फाउंडेशन के अगवानन रणशाल दास कोहली, मोहिब भील, डॉक्टर इरफान अली कोलाची, महासिंह परमार, बाबूलाल अजीमानी ऐं ॿियनि चयो त समाजी ख़िदमतुनि जे मैदान में डॉक्टर अभिमन जो नालो सरे फ़हरिस्त आहे। डॉक्टर अभिमन जी जिदोजहद पढ़ियल इंसाननि जी ज़िंदगी जा हालात बेहतर बणाइण लाइ आहे। इन जो मिशन आहे त पसमांदा इलाइक़नि जे पोइते पयल माण्हुनि जे कखाइनि झूपड़नि में इल्म जी लाट ॿरण घुरिजे। डॉक्टर जी जिदोजहद ज़ात पात रंग नस्ल जी मुतभेद खां बहितर आहे। जे सबब डॉक्टर अभिमन पारां थर जे 65 ॻोठनि में पानी जो बंदोबस्त करण, 25 मुफ़्त ट्यूशन सेंटर कायम करण, बेवा औरतुनि जी इज़त भरे रोज़गार लाइ मुफ़्त सिलाई सेंटर पिण कायम कया आहिनि। माहौलियात खे बचाइण लाइ हर साल हज़ारे वण पोखिया वञनि था। जानवर ऐं पखियुनि जे शिकार ते पाबंदी लागू कराइण ऐं उन्हनि जी अन पानी जो बंदोबस्त करण बि तारीख़ जोॻो अमल आहे। उन मौके ते अजीम दास फ्री ट्यूशन सेंटर जुडो ऐं टंडो कराची जे ग़रीब शागिर्दनि में मुफ़्त थेरा किताब ॾिना विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची